नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो सां तालुक़ु रखंदड़ मंगो पीर जो चेयरमैन हाजी नवाज़ अली बिरोही साहब मौजूदु आहे। उन खां था पुछूं त अव्हां जेको आहे हीअ हिन साल नओं टाउन ठहियो आहे, उन्हनि जे हवाले सां तव्हां तरक़ियाती कम कहिड़ा पिया कयो ऐं उन खां अलावा अव्हां जेको आहे मुलाज़िमनि जे मसइलनि मसाइलनि जे हवाले सां कहिड़ा उपाउ वरिता आहिनि ऐं उन खां अलावा नओं टाउन जे हुजण सां गॾोगॾु चेयरमैन बि पहिरियों आहे त हिन खे वधीक तकलीफ़ूं बि ईंदियूं दरपेश साम्हूं, त उन जे खे साम्हूं ॾिसंदे उहो छा थो चवणु चाहे त उन्हनि खे कीअं हल कंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी खे पहिरीं तव्हां मीडिया जो दोस्तनि जो शुक्रिया, तव्हां अचो था, तव्हांजी महिरबानी, वॾी महिरबानी। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा आहे त मंगोपीर टाउन हींअर DMC डिफेंट मां ठहियो आहे। DMC डिफेंट में 3 टाउन ठहियो आहे, तंहिंमें हिकिड़ो मंगोपीर टाउन आहे। मंगोपीर टाउन 16 यूसीनि ते मुश्तमिल आहे। वॾी हिकिड़ी असांजी जेका आहे रक़बा वसी रक़बो आहे मंगोपीर टाउन जो। असां औरंगी खां शुरू करियूं था, होॾां बलूचिस्तान जो बि बॉर्डर आहे, होॾां गडाब जो बॉर्डर आहे, हेॾां नॉर्थ कराची, न्यू कराची, बल्दिया, औरंगी। अच्छा, तमामु हिकिड़ो मुंहिंजे लाइ हिकिड़ो चैलेंज आहे मंगोपीर टाउन। पर तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त असां वटि इन वक़्त ताईं 8-9 महीना गुज़री विया आहिनि। को तरक़ियाती असांखे को पैकेज या तरक़ियाती को फंड डेवलपमेंट जे हवाले सां कोन ॾेई वियो आहे लोकल गवर्नमेंट खां या पोइ मिनिस्ट्री खां, लोकल गवर्नमेंट खां। असां सिर्फ़ु जेको आहे पंहिंजो OJT या टैक्सिस जी मद में 2-2 रुपया जमा करे OJT तनख़्वाहूं पघारूं ॾेई करे बचाए करे असां पंहिंजे इलाइक़े में जेका एमरजेंसी असांजा कम आहिनि उहो शुरू कयो आहे असां सेपरा जे मद में। तो सेपरा असां पंहिंजो टाउन जो बि अप्रूव करायो, उन सेपरा जे मद में कुझु कम असां पंहिंजा शुरू कराया आहिनि। ऐं रिक्वेस्ट आहे मुंहिंजो उन में जेको आहे असां वटि ख़ासि तौर पर असां 2-3 शयुनि ते परेशान आहियूं। जेको हिकिड़ो इवेंट हींअर असां कयो, जेका मुलाज़िमीन जे लाइबिलिटीज़ जो असांजे मथां जेको असां बाइफिकेट में असांखे मिलिया आहिनि तक़रीबन 1.25 करोड़ समथिंग। त उन में जेको आहे इहो असां लाइ परेशानी आहे। हाणे असां OJT बचाए करे इन्हनि खे पेमेंट कराए करियूं या पंहिंजो इलाइक़े में कमु करायूं, को जेका एमरजेंसी कम आहिनि। छो मंगोपीर खे हमेशह नज़रअंदाज़ कयो आहे। मंगोपीर टाउन जहिड़ो जो हदूद में ठहियो आहे, इहे तमामु इलाइक़ा तमामु मुतासिर आहिनि। डेवलपमेंट जे हवाले सां इंफ्रास्ट्रक्चर तबाह आहे। अच्छा, माण्हू वीचारा परेशान आहिनि, न रोड आहे, न रस्तो आहे, न प्रॉपर सेवरेज आहे, न को ॿियो मामिलो आहे। सम्झो त हिते मां सम्झां थो 1.5 अरब रुपया असांखे मंथली OJT में मिलनि या डेवलपमेंट में मिलनि। इहो असांजे लाइ पोइ बि कमु आहे जेको असांजे जेतिरा मसइला आहिनि मसाइल आहिनि मंगोपीर में। हाजी साहब, मंगो पीर तक़रीबन कची आबादीअ सां जेको आहे तालुक़ु रखे पियो। उन में पहाड़ी इलाइक़ा बि आहिनि, रेती बजरीअ जो बि मामिलो आहे ऐं उन में जेको आहे परे परे ताणी जेको आहे हितां जा रवासी रहनि पिया ऐं उन्हनि जा बिजली जा मसइला आहिनि, रोडनि जा मसइला आहिनि, पाणीअ जा मसइला आहिनि। उन खां पोइ जेको आहे अव्हां उन लाइ छा था करणु चाहियो ऐं जॾहिं तव्हां चओ था त बजट बि असां वटि न आहे त पोइ उन जे जेके आहे चैलेंज खे कीअं मुकमल कंदो? मुंहिंजो इरादो इहो आहे, कोशिशि इहो आहे हर वक़्तु हर मोड़ ते ऐं पंहिंजो हिकिड़ो शइ पाण वटि के बि स्कीम जो एस्टीमेट पाण वटि तयारु रखंदो आहे। जिते मुंहिंजो मीटिंग थींदो आहे, CM वटि मीटिंग थिए, मेयर साहब वटि मीटिंग थिए या ॿिए कोई इदारा आहिनि उन इदारनि में मीटिंग थिए, क्लिक सां मीटिंग थिए, MDA सां मीटिंग थिए, KDA सां मीटिंग थिए, ऐं पंहिंजो हिकिड़ो शइ तयारु करे हिकिड़ो एस्टीमेट ऐं वठी वेंदो आहियां। अल्हम्दुलिल्लाह हिन ब्याफ़ ते असां हींअर साबिक़ु CM साहिब सां हिकिड़ो लास्ट टाइम असांजो मीटिंग हुयो, उनमें हिकिड़ो एस्टीमेट मुंहिंजो मूं वटि मौजूदु हो तक़रीबन 4.2 मिलियन जो हिकिड़ो इलेक्ट्रिक स्कीम जो, उहो अप्रूवल करायोमांसि। इहो मुंहिंजो प्रोग्राम आहे त मुख़्तलिफ़ इदारनि खे आउं रिक्वेस्ट मोकिलींदुसि और रिमाइंडर कराईंदुसि त कुझु न कुझु फंड मिले, इलाइक़नि में तरक़ियाती कमु थिए, कुझु स्कीमूं असांखे मिलनि। ऐं मेयर साहब खे बि मुंहिंजो रिक्वेस्ट आहे, ईंदड़ इंशाअल्लाह हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी हूंदो सूबा सिंध में ऐं वफ़ाक़ में, उन ब्याफ़ ते असां उमीदूं लॻाए वेठा आहियूं त असांजी गवर्नमेंट ईंदी त असां जेको आहे पंहिंजे इलाइक़नि में डेवलपमेंट कमु कराए माण्हुनि खे सुख ॾींदासीं। नाज़रीन, ही अव्हांखे असां टाउन म्यूनसिपल मंगो पीर जे चेयरमैन सां ॻाल्हि ॿोल कईसीं। उहा अवाम ताणी असां पंहिंजे चैनल जे थ्रू जेको आहे पहुचाईंदासीं। उनजो चवणु आहे त मां पंहिंजे हड़ा वड़ा जेको आहे मंगो पीर जे टाउन जे अवाम जी राति ॾींहुं ख़िदमत कंदुसि। उन्हनि जा जेके बि जाइज़ मसइला आहिनि उन्हनि खे बि औलियत ते हल करे ॾींदुसि। कैमरामैन शेख वकार सां गॾु राहिब गाओ, इब्रा न्यूज़, कराची।